अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुआर बाबा ला मोल किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल मजरूर शादाबाद पान नंबर 67। आख़िर उन्हनि जी राय करार थी त उनखे क़त्ल करे छॾियो। वाक़िद बिन अब्दुल्ला हिकु तीर उमरो बिन अल हज़मी खे आयो, उनखे क़त्ल करे छॾियो। उन जा साथी ॾिसंदे ई भॼी विया। मुस्लमाननि उन्हनि जो माल ऐं सामान गनीमत में वरितो, मदीने खणी आया ऐं मुशरिकनि मां 2 शख़्स असीर बि कया हुआ। अली बिन इब्राहिम जी रिवायत मुताबिक़ हीउ वाक़ियो माहे रजब जे पहिरीं तारीख़ थियो, जॾहिं माल गनीमत हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़िदमत में पेश कयो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन माहे हराम में जंग करण जी ममानियत कोन कई हुई। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन माल गनीमत ऐं असीरनि खे तसरफ़ कोन कयो। उहे माण्हू संदन उन हरकत ते नादिम ऐं परेशान थिया। हुन कुफ़ार कुरैश हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़त लिखियो, तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माए हराम खे हलाल करे छॾियो ऐं खून रेज़ी कई ऐं माल लुटियो। शहर हराम में जॾहिं त माण्हू रहंदा आहिनि, उन वक़्तु ख़ुदा ई आयतूं नाज़िल कयूं। सिपारो नंबर 2 आयत नंबर 217 सूरत नंबर अल-बक़रा। तव्हां खां हुरमत वारनि महीननि में वेड़ करण जे बारे में पुछी रहिया आहिनि। ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त उन्हनि महीननि में विढ़ण वॾो गुनाह आहे। उन्हनि जी वाट में ऐं अल्लाह जे वाट ऐं संदसि ताबेदारीअ खां रोकणु ऐं संदसि कुफ़्र करणु ऐं मस्जिद हराम यानी बैतुल्लाह शरीफ़ खां रोकणु ऐं उता जे रहंदड़नि खे ॿाहिरि कढणु अल्लाह ताला वटि वॾो ऐं बदतरीन गुनाह आहे। ऐं फितनू फ़साद करणु क़त्ल खां वॾो गुनाह आहे। ऐं काफ़र सदाईं तव्हां सां विढ़ंदा रहंदा ताजो तव्हांखे तव्हांजे दीन खां फेराए छॾीनि। जेकॾहिं उहे उन जी सघ रखनि, जेको शख़्स मां पंहिंजे दीन खां फिरी वेंदो पोइ उहो काफ़िर थी मरंदो, त पोइ उहे ई माण्हू आहिनि जिन जा अमल दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही जहाननि में चट थी विया। ऐं उहे माण्हू ढोलकी आहिनि, मस्जिद रहंदड़ आहिनि। शेख तिब्रिज़ी रिवायत कई आहे, जॾहिं ही आयतूं नाज़िल थी त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गनीमत खे खयो ऐं असीरनि खे रिहा करे छॾियो। हीउ वाक़ियो जंग बदर जे 2 महीना पहिरीं वाक़िए थियो सन 2 हिजरी में। ऐं इब्ने बाबूया रिवायत कई आहे, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल ख़ुदा मके में मबऊस बरसालत थियो। 13 साल बैद 19 महीना ताईं मदीने बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ी त यहूदनि चयो, तव्हां असांजे ताबे आहियो। ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रंजीदा थियो ऐं राति जे वक़्तु ॿाहिरि निकिरी आसमान जे तरफ़ नज़र कई, यानी वही जे इंतज़ार में हुयो। सुबुह थी ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ अदा कई, वही जो इंतज़ार कंदो रहियो एसी ताईं जो ज़ोहर जो वक़्तु आयो। ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 रकातूं नमाज़ अदा कई। जिब्राईल अलैहिस्सलाम नाज़िल थियो। सिपारो नंबर 2 सूरत अल-बक़रा आयत नंबर 142 143 144। सिगोई मके जा मुशरिकनि ऐं मदीने जा यहूदनि मां बेवकूफ़ चवंदा त